वगण में आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं विलादत हज़रत इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जे सिलसिले में सालियानो प्रोग्राम मुनक़िद करे रैली कढी वई। आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में विलादत हज़रत इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जे सिलसिले में वगन टाउन में सालियानो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। शिया उलमा इस्लाम जे अॻवान सैयद रियाज़ हुसैन शाह नकवी जी अॻवानी में ॻोठ यारो देरो मां हिकु आलीशान रैली कढी वई, जेका वगण मेन चौक ते पहुती। रैली में वॾे तादाद में आशिक़ाने रसूल पारां शिरकत कई वई। रैली खे नारे वारनि मौलविन ख़िदमत अली कमरानी, मौलवी गुलाम मेहदी भंड, इमरान शाह, ज़ीशान शाह ॿियनि पिणु ख़िताब कयो। अॻवाननि चयो त रबीउल अव्वल जो महीनो बरकतुनि ऐं रहमतुनि वारो महीनो आहे। मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी जे मौक़े ते केक काटे मिठाइयूं पिणु तक़सीम कयूं वयूं।